अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। सांगड़ मां महेश मेराज जी ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ डिप्टी कमिश्नर मोहम्मद इसाक गाद चयो त हाई कोर्ट सखर बेंच वाज़े हुकुम जारी कयो आहे त कंहिं बि सरकारी इमारत खे गैर क़ानूनी तौर ते कंहिं बि सियासी शख़्स जे नाले ते न रखियो वञे ऐं उन लाइ सिंध जी लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 में आर्टिकल 85 ऐं 86 में वाज़े कयो वियो आहे त कंहिं बि सरकारी बिल्डिंग, रोड, स्कूल जो नालो लोकल काउंसिल जे ठाराव पास करण खां पोइ सरकारी इमारत या रोड ते रखियो वञे, जंहिं लाइ बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वञे। सरकारी इमारतनि ऐं रोडनि ते गैरक़ानूनी तौर ते लॻायल नालनि जा बोर्ड हटाया वञनि। हर खाते पंहिंजी इमारतनि, रोड ऐं ॿियनि ते लॻायल बोर्ड हटाया वञनि ऐं रिपोर्ट जल्द डिप्टी कमिश्नर ऑफिस में जमा कराइनि त जीअं रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर सां गॾु पंहिंजे ऑफिस में समूरे खातनि जे ऑफिसरनि जी गॾिजाणीअ में सदारत कंदे कयो। हुन वधीक चयो त तालीम खाते में वर्क्स एंड सर्विसिस खाते खे घुर्जे त इन मसइले ते ख़ासि ध्यानु ॾिए। स्कूलनि जा नाला वाज़े कनि त जीअं शागिर्दनि खे कंहिं बि क़िस्म जी परेशानीअ खे मुंहुं न ॾियणो पवे। उन मौक़े ते समूरे तालुक़नि जा असिस्टेंट कमिश्नर तालुका सिहत, लोकल गवर्नमेंट, लाइव स्टॉक, वर्क्स एंड सर्विसिस, बिल्डिंग ऐं ॿियनि खातनि जा ऑफिसर पिणु मौजूदु हुआ।